दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण सिंध जे नामियार अदीब बाअख़लाक़ ऐं बाकिरदार शख़्सियत फर्ज़ शनास आफ़िसर न्याज़ इलाही अबड़ो खे सिंधी अदबी संगत जे इलेक्शन में वॾी एतमाद सां ज़िले राब्ता सेक्रेटरी चूंडजण ते सॼे ज़िले दादू समेत अदबी हलक़नि में ख़ुशी जी लहर छायल आहे। मुबारकनि जो सिलसिलो तेज़ी सां जारी। दादू जे मोअज़्ज़ज़ उस्तादनि ग़ुलाम यासीन चांडियो, अहमद अली, इमरान शेख ऐं रफ़ीक अहमद चांडियो पारां न्याज़ इलाही अबड़ो खे मुबारकबाद पेश कई। उन मौक़े ते पंहिंजे तासुर में न्याज़ इलाही अबड़ो चयो त हू सिंध जे वसीलनि जे तरफ़ सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण ऐं ग़रीब ऐं मज़लूम क़लमधड़नि जी भलाई लाइ हर मुमकिन जदोजहद जारी रखंदो। हुन वधीक चयो त क़लमधड़नि जे क़लमे पोरियां खे उजागर करण संदनि किताब छपाइण ऐं अदबी सरगर्मियुनि खे हथी ॾियण संदसि अवलीन तरजीह हूंदी। हुन हिन अज़म जो इज़हार कयो त हू पंहिंजी ज़िमेवारियुनि खे नेक नियती, ईमानदारी ऐं फ़र्ज़ शनासी सां निभाईंदे सिर्फ़ दादू ज़िले न पर सॼी सिंध खे गॾु खणी हलंदो ऐं अदबी संगत खे वधीक मज़बूत, फ़ाल ऐं बावकार बणाईंदो। अदबी, समाजी ऐं तालीमी हलक़नि उमीद ज़ाहिर कई आहे त न्याज़ इलाही अबड़ो पंहिंजी सलाहियतुनि सां तंज़ीम खे नईं बुलंदियुनि ते पहुचाईंदो ऐं सिंधी अदब जी ख़िदमत जो सिलसिलो वधीक तेज़ कंदो।